सेवण मावा के ख़बर ॾींदा लहूं का रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जे 772 उर्स मुबारक जे 3 आख़िरी ॾींहं ते दरगाह ते पहुची मेले जे आख़िरी ॾींहं वारे रस्मनि में शिरकत कई, जॾहिं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते चादर चाढ़े फातिहो ख़ानी कई ऐं मुल्क पाकिस्तान ऐं सिंध जी ख़ुशहालीअ लाइ दुआ पिणु घुरी वई। वॾे वज़ीर सां गॾु ॼामशोरो जे तक कोटड़ी मांझंद मां चूंडियल MPA डॉक्टर सिकंदर अली शोरो, थाणो भूला खान मां चूंडियल MPA मलक सिकंदर खान, सैयद आसिफ अली शाह सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला ॼामशोरो अॻोणो, MNA सरदार सिकंदर अली राहपोटो, DIG हैदराबाद SSP ॼामशोरो पिणु गॾु हुआ। मुनवर अली मयसर सूबाई सेक्रेटरी औकाफ वॾे वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह के सिंधी टोपी ऐं अजरक जो तोहफ़ो पिणु पेश कयो, जॾहिं त वॾे वज़ीर खे डिप्टी कमिश्नर ॼामशोरो मेला कमेटी जे चेयरमैन अली ज़ुल्फ़कार मेमन पारां यादगार शील्ड पेश कई वई, जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सेवण जे दौरे दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त किया विया।